अस्सलाम वालेकुम सिंध वासियो सभिनी खे यामीन अली चिंजणीअ जे तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पवे। मुंहिंजो ताल्लुक़ु लारकाने ज़िले सां आहे ऐं मुंहिंजो नालो ज़ात चिंजणी आहे। हिन वक़्तु सऊदी अरब तबुक सिटीअ में आहियां ऐं अल्लाह तव्हांखे नेकी ॾिए। रब्बुल आलमीन तव्हांखे सभिनी खे तौफ़ीक़ अता फ़रमाए। हीअ वीडियो ज़रूरु शेयर कंदा छो जो हिकिड़ो मैसेज आहे जेको मूंखे 2-3 ॾींहंनि खां वठी दिल चवे पई त ठाहियां पर वांद काई ना आहे। कमनि जे सिलसिले में परदेस में आहियूं बाबा, सऊदी अरब में आहियूं, इन करे मसरूफ़ियात वधियल आहे, मैसेज न पियो ठही सघे। अॼु कोशिशि कईसीं त हिकिड़ी वीडियो ठाहियूं जेका तव्हांजे ॾाढो पेश कयूं। ज़रूरु ॿुधंदा हिन वीडियो खे। अलाह साईं तव्हांखे तौफ़ीक़ ॾींदो ऐं शेयर करण जी ज़रूरु कोशिशि कंदा। वॾी महिरबानी थींदियूं तव्हांजो। असल में ॻाल्हि इहा आहे त बाबा सिंधी टोपी अजरक ॾींहुं मल्हायो पियो वञे सक़ाफ़त जो 3 डिसंबर। इन्हनि में असांजूं इज़तूं लीलाम थियूं थियनि। ॾाढो ॾुख थो थिए असांखे, ॾाढो ॾुख थो थिए। गैरतमंद सिंधी जेको आहे नालो छा अथसि मल्हायो। असां इहो नथा चऊं त बाबा टोपी ॾींहुं अजरक न मल्हाइणु घुरिजे, मल्हायो, दिलि सां मल्हायो। असां पाण मल्हायूं था, असां बि 2-3 साल मल्हायोसीं, पर इहो आम थी वियो आहे त तव्हां ॾिसो त न्याणियूं केतिरियूं थियूं अचनि, असांजूं पगूं उन्हनि जे मथां पयूं थियूं, पटका वेड़िया पिया थिया। अलाह तव्हांखे नेकी ॾिए, टोपियूं वेड़ियूं पयूं थियूं। इहा मोहबत न आहे असांजी मोहबत अगरि गैरत आहे असांजे दिलि में त उहा असां पाण कयूं। हर शइ असांखे नालो छा त पाण करणी पवे। न्याणियुनि में उन्हनि में नालो छा त घरनि में मल्हायो वञे। ॿाहिरि अचंदियूं न्याणियूं तव्हां ॾिसो था नचंदियूं पियूं। वाह अली काज़ी वाह, तव्हांखे सलाम आहे अली काज़ी साहिब जो तव्हां हिकिड़े ॾींहं जे लाइ सिंध खे महदूद करे छॾियो। सलाम आहे तव्हांजी अज़मत खे। ॾाढो ॾुख थियो आहे साईं, ॾाढो ॾुख थियो आहे असांखे पंहिंजे दिलि में। ॾिसो तव्हां अली काज़ी जे प्रोग्रामनि में ॾिसो को बि सिंधी लिबास पाए वेठो आहे थियो, न्यूज़ कास्टर हुजे चाहे नाल अलाह तव्हांखे नेकी ॾिए हो जमालो प्रोग्राम हुजे या नाल गुड मॉर्निंग हुजे, सजाद सुहाग हुजे, तव्हां ॾिसो उहो बि पेंट शर्टियूं पाईंदो। क़िस्मती को कॾहिं नालो छा अथसि मां ॾिसी हुजे हुनखे ड्रेस जेका नालो छा अथसि सिंधी ड्रेस पातल हुजे या टोपी पातल हुजेसि, न हो जमालो में टोपी पाए ईंदो आहे। मल्हायो तव्हां अगरि सिंधी आहियो त गैरत तव्हांखे आहे चिनल ते उजागर करण जी, त तव्हां नालो छा अथसि पंहिंजा ॾेखारियो अवाम खे बाबा असां मोहबत कयूं था। 12 महीना असांजी टोपी अजरक हले थो पियो, टीवियुनि ते नज़र अचे थो पियो। बाक़ी हिकिड़े ॾींहं जे लाइ तव्हां नालो छा अथसि सिंध खे परेशान करे था छॾियो। माण्हू नालो छा को ग़रीब आहे, को कीअं आहे, को कीअं आहे, उहो नालो छा इहो ई सोचे थो त यार असां नालो छा त सिंधी टोपी अजरक ते कुझु बि थिए असां नालो छा पाईंदासीं। वॾी महिरबानी थींदी, ॻाल्हियूं वॾियूं हुन, इन जे करे नालो छा असां बि हिन वक़्तु कम वटि ई आहियूं। मूंखे नालो छा ॿिए हंधि काॾे वञा बि नथो, कम में ई आहियां। इन करे नालो छा वॾी महिरबानी थींदी हिन वीडियो खे थोरो शेयर कंदा। मन के गैरतमंद सिंधीअ खे गैरत अची वञे ऐं नालो छा पंहिंजे नंगनि खे बचाए विझे रोडनि जे अचण ते। असांजो पैगाम इहो ई आहे, मुंहिंजो ॿियो को पैगाम न हो। पैगाम ॾियणो इहो ई हुयो त रोडनि ते न्याणियूं न वठी अचो। वॾियूं महिरबानी थींदियूं, पाण निकिरो, जेतिरो वणेव निकिरो, नालो छा अथसि पंहिंजी इज़त खे कॾहिं बि ॿाहिरि न कढो। वॾियूं महिरबानी थींदियूं। लख लाइक पिरी प्यारनि जा। अलाह साईं तव्हांखे सलामत ऐं आबाद रखे।